आए खां महिंदा त दाई खे ॾुख थियो। मतिलब त जेका चीज़ अञा पैदा या मंज़र ते ई कोन आई आहे उनजो अॻुवाट ॾुख करणु त मियां हीअं थींदो, फिलां थींदो, ढींगड़ो थींदो, सो न करणु घुरिजे ऐं कुझु दानाइब खां कमु वठणु घुरिजे। हिन पाउ खे मतिलबु इहो आहे त रिज़ल्ट अचण खां अॻु में, कंहिं बि कम जी रिज़ल्ट अचण खां अॻु में उन ते टेका टिप्पणी करणु। आऊं बि वेंदुसि अबाणनि, मूं बि लहंदी सिक। मतिलबु त आऊं पंहिंजे मिटनि माइटनि लाइ वेंदुसि ऐं मूंखे जेका उन्हनि लाइ अंदर में तड़प, तांग ऐं सिक आहे सा उन्हनि जे मिलण सां ई माठी थींदी ऐं लहंदी। मारवी खे बि उमेद जा किरणा नज़र आया, तॾहिं ईअं चयईं। हर कंहिं धीअ जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे जेका पंहिंजी माउ ऐं पीउ खां परे हूंदी आहे। आंडनि जा वाही गिदड़, यानी कि अहिड़ी शइ जो कंहिंखे रखवालो करणु जेका शइ ख़ुदि रखवाले खे बि वणंदी हुजे त उनजी हिफ़ाज़त कहिड़ी थींदी। जीअं सिंधी में हिकु ॿियो पहाको ॾींदा आहिनि त जव ढेरी गॾे रखवाल। आंडा त कुपतिया आहे, माना औलाद मिठो आहे पोइ उहो खणी कहिड़ी बि हालत सां पेश अचे, माइटनि सां सुठो सलूक करे या खणी न करे, पर उहो हर हाल में वणंदो आहे। हिन में आंडे खे औलाद सां भेटियो ऐं ॿुधायो वियो आहे। आई बनी जिन जे मथे ते सूरनि ॻाल्हियूं सेकंदियूं, यानी जॾहिं जंहिं ते बि का ज़िमेवारी ईंदी तॾहिं उनखे उहो अहसासु थींदो त फिलाणी ज़िमेवारी मुंहिंजे सिर ते आहे, पोइ उहो ई उनखे अहसन तरीक़े सां निभाए सघे थो। आङर आङूठे में फेर आहे, यानी जीअं हथ जूं 5 आङुरियूं बराबरि न आहिनि तीअं सभु माण्हू बि सलाहियतुनि ऐं गुणनि में हिकु जहिड़ा न आहिनि। हिकु पीउ जे सभिनी पुटनि जूं सलाहियतूं बि अलॻि अलॻि ऐं आदतूं बि अलॻि अलॻि थियनि थियूं। आसमान उछलियो, ज़मीन झटियो, मतिलबु त वॾी मुसीबत मां निकितासीं त वरी नंढी में फाथासीं, माना ॿिन्ही पासे लोह, हेॾां बि लोह त होॾां बि लोह, माण्हू विच में टंगियो पियो आहे। आदम दम खयो न खईं जहिड़ो, मतिलबु इंसानु फ़ानी आहे। असां माण्हू चारिया आहिनि, ढोर कोन्हे चारिया। हिन पाउ खे मां माण्हू जे ज़ाती तजर्बे ॾांहुं इशारो कयल आहे त हर कंहिं माण्हू जो तजर्बो अलॻि अलॻि हूंदो आहे ऐं माण्हुनि सां वाक़फ़ियत उथी वेठी बि हर कंहिं जी पंहिंजी अलॻि ऐं जुदागाना थींदी आहे। यानी असां माण्हुनि सां गुज़ारियो आहे, ढोरनि सां कोन गुज़ारियो आहे ऐं असांखे माण्हुनि जी ख़बर पवे थी त कहिड़ो खरो आहे, कहिड़ो खोटो आहे। आए खे चई न आव, वेठे खे न चई वेह, कहिड़ो खुटई ॾे जो अङण में उन जे। यानी अहिड़नि माण्हुनि जे अङण या तॾे ते ई न वञिजे जेके आयल या अचण वारे खे आदर न ॾियनि ऐं न को उन्हनि खे ख़ुशी ऐं दिलि सां भलीकार बि कनि त मिया भले आए, जी करे आए, ऐं वेठल खे बि कोन चवनि त कुझु देरि वेह, असां सां कचहरियूं कर, असां सां ॻाल्हियूं ॿोलियूं कर। पोइ अहिड़नि माण्हुनि वटि छो वेह? छा ही दुनिया खुटी वई हुई जो तुंहिंजी खुटी खई जो उन्हनि वटि वेह जेके आए खे आदर ॾियण बि कोन ॼाणनि।